दीवान पीर दस्तगीर जी तारीफ़ कंदा हा। दोस्तों, ये यादगार इंटरव्यू गुलाम रसूल नवाब शाही जो पेश कंदे मूंखे ॾाढी साराई पई महसूस थिए, पर अफ़सोस कुछ हिसा कटिजी विया आहिनि। लालण तुंहिंजे लार लॻी आया, लालण तुंहिंजे लार लॻी आया, ऐं बंबोर का भॻी आया, लालण भॻी आया, मालिक भॻी आया, लालण तुंहिंजे लार लॻी आया, मालिक तुंहिंजे लार लॻी आया। सवाल पेशकश जमाली प्रोडक्शन नवाब शाह। सवाली दर तुझे मुझो को न खाली, दर तुझे मुझो को न खाली, मालिक अचे थिए सानी, लालण अचे थिए सानी, लालण तुझे लार लगी आया, मालिक तुझे लार लगी आया, ऐं बंबोर का भॻी आया, लालण भॻी आया, मालिक भॻी आया, लालण तुझे लार लगी आया। चरखी फलक जे घणो सतायो, चरखी फलक जे घणो सतायो, दुख कटण जो करियो मिसायो, दुख कटण जो करियो मिसायो, लालण अचे थिए सानी, हिकिड़ी अचे थिए सानी, मालिक तुझे लार लगी आया, मालिक तुझे लार लगी आया, ऐं बंबोर का भॻी आया, भॻी आया, लालण भॻी आया, लालण तुझे लार लगी आया। करम बंधन पे करे तू मालिक, करम बंधन पे तू आए मालिक, तू आई खालिक, लालण तुझे लार लगी आया, मालिक तुझे लार लगी आया। पेशकश जमाली प्रोडक्शन नवाब शाह। ऐं बंबोर का भॻी आया, अल्लाह भॻी आया, मालिक भॻी आया, लालण तुझे लार लगी आया, मालिक तुझे लार लगी आया। वाह वाह, ॾाढो सुठो। भला असांखे कुझु तव्हां खां कुझु ॼाण वठण जी या ख़्वाहिश आहे जी, इन करे त इहो असां वटि ॼण त हिकिड़ो इहा ॻाल्हि महफ़ूज़ थी वेंदी आहे असां वटि। भगत जे बारे में, भगत कंवर राम जे बारे में असांखे ॿुधायो। जमाली ॿुधो आहे प्रोडक्शन त नवाब तमामु शाह। घणो सख़ी हूंदो जी, कि वाक़िया अहिड़ा जेके तव्हांजे ज़हन ते हुजनि संदसि सख़ा जा। हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजे अखियुनि साम्हूं ॾिठो। टंडे आदम में वरसी ही हिकिड़े वाणे अची सदा कई, चई मुंहिंजूं धीअ आहिनि ॿ, शादी करणु मूं वटि को पैसो कोन्हे। मूंखे ऐं चंद्र खे चई बाबा झोली खणो। असां झोली खई, कोई अधु कलाक शायदि असां चकर हयूं, पब्लिक की घणी
इहो यादि कोन्हे कि पैसा केतिरा हुआ, बाक़ी उहो उनखे चई बाबा ही अची जेको दस्तगीर जे नियत मां तोखे ॾियूं था, ही उन जे नाले ते ही असां तोखे ॾियूं था। पोइ केतिरा इहा यादि कान्हे। इहा सकावत ॾिठीसीं। ॿी वरी ॾिठीसीं त झार पाण हकलींदा हुआ, पोइ पखियुनि खे मारींदा कोन हुआ, अन्न ॾींदा हुआ, पोइ ख़ुशि थींदा। पोइ कई चवंदा हुआ त साईं अन्न खाइजो थो वञे, चयो पंहिंजो नसीबु खाइनि था, मूंखे इन ॻाल्हि जे लाइ ताक़ीद न कयो। इहे ख़बरूं हा, इहो हिकिड़ी जाइ ते मूं बि पढ़ियो आहे त जेॾी महिल झार हकलींदा त पखियुनि खे मारण जे बजाए अहिड़े त मिठड़े सुर जो हिकिड़ो आलाप कढंदा हुआ, जो पखी पखण संदसि आॾो अची वेंदा हुआ ऐं दाणो उन्हनि खे ॾींदा हुआ ऐं उहे पखी पिया उहे दाणो चुगींदा हुआ, पर कॾहिं बि पाण पखियुनि खे मारियऊं कोन, पर सुर सां उन्हनि पखियुनि खे पाण ॾस ॾींदा। इहो सच आहे छा? जमाली प्रोडक्शन बिल्कुलु सच आहे। तव्हां अखियूं ॾिठो हो? अखे मूं ॾिठो हो। तव्हां वाकई त इन जो मतिलबु इहो थो त इहो जो चइजे थो त संगीत में एॾी ताक़त आहे, जो जॾहिं तानसेन मेघ मल्हार ॻायो त पाणी वसंदो हुयो, ऐं जॾहिं दीपक ॻायईं त सॼो दहलीअ जो शहर ड्रामे वांगुरु तपी बाहि थी वियो। माना संगीत में एॾी ताक़त आहे। बिल्कुलु आहे, सही आहे। असां ॿुधोसीं त जेॾी महिल मेघ मल्हार ॻाईंदो हुयो भगत कंवर राम, त जेतोणीक आसमान ते हिकिड़ो बि ककर कोन हूंदो हो, पर थोरी देरि में ककर मिड़ी पवंदा ऐं मींहुं वसण लॻंदो। छा इहो बि सच आहे? ऐं बिल्कुलु सच। राति ध्यान में मूं पंहिंजे अखियूं ॾिठो, सभु मौजूदु आहे, ख़ल्क़ ई सॼी, पोइ न को झुड़ हो न कुझु बि न हो। अच्छा। हा, हे अखनि दीद ॻाल्हि आहे। बसि पोइ अची मल्हार शुरू कई। पर पोइ इहा त तव्हांखे ख़बर हूंदी, राग रसोई पगड़ी कभी कभी हे कॾहिं कॾहिं बीहंदो आहे। अच्छा। पर उन ॾींहुं इहो मूं हैरत में अची वियुसि, यकदमि झुड़ थी विया, बूंदूं वसण लॻी पियूं, माण्हू भॼण लॻा, मींहुं अची वियो। मां तव्हांखे पाण इहो चवण वारी हुअसि त असांखे ॿियो बि को कलाम ॿुधायो जेको भगत साहब जो ॻायो। महफ़िलुनि में जेको हाल आहे पेशे ख़िदमत आहे। दिलियों भी दस्तगीर खे जो साली सद करे, अकल में हाशुम चे भलो पीर वरे, तोड़े पंध परे अल्लाह पर कंदो मार मुरीद ते, नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, आया आऊं सवाली, आया आऊं सवाली। जमाली प्रोडक्शन नवाबशाह। आया आऊं सवाली, अंदर को न खाली, आया आऊं सवाली, बिंदस को न खाली, दस्तगीर थी वाली, दस्तगीर थी वाली, दस्तगीर थी वाली, दस्तगीर थी वाली, नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो, नाले धणीअ जे बेड़ो तार मुंहिंजो। जमाली प्रोडक्शन नवाबशाह। मालिक तू ही आए खालिक, तू ही आए मालिक,